गवर्नमेंट बॉयज़ मिडल स्कूल हाजीराव हाले पोठो जो प्राइमरी जी हिकिड़ी नंढड़ी 16 अॻ वारी इमारत में हली रहियो आहे। हीअ अंदरि असीं दाख़िल आहियूं। हीअ नंढड़ो कमरो आहे हिकिड़ो जेको साम्हूं तव्हांखे ॾेखारियो आहे। हीअ प्राइमरी जो आहे। हाणे हिन प्राइमरी जा ॿार बि सवें ॿार आहिनि उहे बि हिन में पढ़नि था ऐं हीअ जेको अंदरि नंढड़ो हिकिड़ो कमरो आहे उन में वरी मिडल जा ॿार आहिनि उहे मिडल जा पढ़नि पिया। तव्हां ॾिसो त हिते उस्ताद बि मुक़ररु आहिनि ऐं उते शागिर्द जेके आहिनि उहे पंहिंजो तदरीसी अमल जारी रखियो अचनि। लेकिन हिते अहिड़े ॾुखाई वारे माहौल में हिकिड़े कमरे में ऐं उस्ताद जेके आहिनि से पढ़ाए त रहिया आहिनि। जेको माहौल ताईं ॾिसी रहिया आहियो त कहिड़े हवाले सां हिन खे ज़रूरत बि बिल्डिंग जी आहे या न, गवर्नमेंट हिन ते ध्यानु ॾे या न कोन थी ॾे, इहो बि ॾिसणु ज़रूरी आहे। मिडल स्कूल जेको बॉयज़ आहे उहो ॾेखारियोसीं त जेको 1993 खां वठी 2024 ताईं अञा ताईं बग़ैर कंहिं बिल्डिंग जे बग़ैर कंहिं इमारत जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जे हिकिड़े नंढड़े कमरे में ऐं 50 खां वधीक ॿार पढ़नि पिया उहो तव्हांखे ॾेखारियोसीं। ऐं इहो उन जी न बिल्डिंग हुअण जे करे जेको थो हिते जा उस्ताद पढ़ाए त रहिया आहिनि लेकिन ॿार जेके आहिनि से उनजी इनरोलमेंट इलाही घटि आहे। हितां जेको ॻोठाणनि इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदारा घटि में घटि गवर्नमेंट बॉयज़ मिडल स्कूल जेको आहे हाजीराव हाले पोठो उन जी हिकिड़ी इमारत ठाराए ॾी वञे जीअं हिते जा जेके ॿार आहिनि ॿियनि स्कूलनि में वञनि था ॿाहिरां पंधु करे ॿियनि स्कूलनि में ॾूरां इलाइक़नि में वञनि था उहे हिते बिल्डिंग हुअण जे करे सहूलियत हुअण जे करे हिते पंहिंजो पढ़ी पंहिंजो जेको सो तदरीसी अमल जारी रखे सघनि। टीम सां गॾु हसन पवार मातली।